بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله اللهم علمنا ما ينفعنا وانفعنا بما علمتنا وزدنا علما توستوجه के बाहन कोशिश कयो त दुरूद ज़बान ते हुजे इल्म पढ़ण खां अॻु में इल्म पढ़ण खां पोइ त असांखे बरकत दुनिया ऐं आख़िरत में पए दुरूद में वॾी बरकत आहे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद असांजो ही तअम्मुलातुल क़ुरानिया जेको तदब्बुर क़ुरान जो आहे 201 हिसो आहे ऐं अॼु जेको असां ही तदब्बुर कयूं था पहिरियां असां तव्हांखे ॿुधायूं त असीं तदब्बुर जा तअम्मुल छा था कयूं छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुरान में अफ़ला यतदब्बरूनल क़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुमुल अव्वलीन हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि छो नथा तदब्बुर कनि जा हिननि ॾे का शइ नई आई आहे अॻियनि हिननि ॾे अबनि ॾाढनि हिन ॾे अहिड़ो अलाह जो कलाम छा न आयो छा त असांखे हुकुम करे थो अलाह साईं त तव्हां क़ुरान खे पढ़ो ऐं सम्झो ऐं असांखे जेके तदब्बुर अॼु आहे आयतूं जेके चवंदा आहिनि कोशिशि कयूं था त इहो हिक ॿिए जे पोयां वञनि छो जो हीअ अॼोका ॾींहं जेके आहिनि हज जा आहिनि त ऐं इन हज जे ॾींहंनि में असीं इन्हनि जे आयतूं जेके हज जूं उन्हनि जो कुझु फ़ाइदो वठूं उन्हनि खे सम्झूं त हिते असांखे जेके आयतूं असांखे अॻियां अचे थी त अलाह साईं चए थो सूरत अल हज में 25वीं आयत चए थो अलाह ताला وإذ بوأنا لإبراهيم مكان البيت ألا تشرك بي شيئا وطهر بيتي للطائفين والقائمين والركع السجود وأذن في الناس بالحج يأتوك رجالا وعلى كل ضامر يأتين من كل فج عميق इहे एसिते 27वीं आयत ताईं पढ़ूं था अॻिते वरी इंशाअल्लाह ॿिए दर्स में कंदासीं छो जो हुनखे टाइम लॻी वेंदो काफ़ी त हिते अलाह ताला असांखे पहिरियां चए थो इद बवअना लिइब्राहीम जे अलाह ताला हिते असांखे चए थो त इब्राहीम अलैहिस्सलाम खे असां ॿुधायो त किथे आहे काबतुल्ला जो निशानी त उते तूं उते ठाह इन्हनि जो उलमा जो कौल आहे त पहिरियां मलाइकनि ठाहियो जीअं हदीसुनि में अचे थो काफ़ी त मलाइकनि ठाहियो वरी आदम अलैहिस्सलाम ठाहियो पर बारिशूं ईंदियूं हुओ ड्राही वेंदो हो छो जो चौधारी जबल आहिनि हिकिड़ो पासो सिर्फ़ु खुलियल आहे मके जो जेके टई पासा जबल आहिनि वॾा उन्हनि मां पाणी बारिशुनि जो तेज़ सां लहंदो त काबतुल्ला जेको ॿाहिरां रकावट न हूंदी उहो विच में हूंदो हो जीअं कमरे जो कमिरो ठहियलु त उहो ड्राही वेंदो त वरी उहो ॿिया ईंदा न बि उहे ठाहींदा निशानियूं कुझु रखंदा पथरियूं रखे ख़बर अथव न उन टाइम में न लोह न सीमेंट हूंदो बसि पथर हिक ॿिए जे मथां रखे छॾींदा हुआ त वरी जंहिंमहिल बारिश ईंदी ज़ोर सां त उहो टही वेंदो पर हिते उलमा ही जेके तफ़सीर में चवनि था उलमा त अना यानी इब्राहिम खे असीं ॾसियो असीं इब्राहिम खे इल्हाम ॾिनो वाही सां त हिते वञी हिते काबतुल्ला ठाह वइद बवअना लिइब्राहीम मकान अल बैत किथे आहे जॻह जिते ठाहिणो आहे तोखे अलाह जो मकान ऐं उते जेके अलाह जो घर तोखे ठाहियो मकान अल बैत अल्ला तुशरिक ॾिसो न के असां वटि उते माण्हू मां ॿुधा काफ़ी त चवनि पिया यार असीं शिरक कोन्हे असां वटि हिन उम्मत में शिरक कोन्हे छो जो असां मुस्लमान आहियूं बसि असीं मुशरिक न आहियूं अलाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे चए थो अल्लाह मता शिरक में किरी ऐं मूंसां शिरक न कजां अल्लाह तुशरिक बी शैआ वरी उन खां पोइ चएसि वताहिर बैती लित्ताइफीन वलक़ाइमीन वरुक्का सुजूद ऐं मुंहिंजे घर खे ठाह काबतुल्ला खे ऐं उनखे पाक करे छॾ ओसे पासे खां मानविया ऐं नफ़्सिया जेके किन पिता आहे जेको पलीताई आहे उहा बि परे कर ऐं जेके भूता हुजनि जा अहिड़ी शयूं उहे बि परे कर ताहिर बैती लित्ताइफीन छो जो हिते तवाफ़ करण वारा हिते ईंदा माण्हू पाक ईंदा जेके हिते जेके रोज़नि में हूंदा उहे अचे हिते तवाफ़ कंदा वलक़ाइमीन ऐं जेके हिते निमाज़ुनि में ईंदा निमाज़ूं पढ़णु ईंदा वर रुक्का सुजूद ऐं जेके सजदे करण वारा हूंदा ऐं रुकूअ करण वारा हूंदा उन्हनि जे लाइ मुंहिंजो घर पाक कर ऐं ठाह इहो अलाह इब्राहिम अलैहिस्सलाम खे हिते हुकुम करे थो इन खां पोइ वरी अलाह साईं चए थो वअज़्ज़िन फिन्नास बिल हज इब्राहिम अलैहिस्सलाम खां अॻु में हज कोन हो उलमानि जो काफ़ी क़ौल आहे के उलमानि जो चवंदा आहिनि अॻु में बि हो पर इब्राहिम खां वठी पोइ सभिनि ॾे आम फ़र्ज़ु थी वियो त हिते अलाह साईं चए थो वअज़्ज़िन फिन्नास बिल हज यअतूक रिजाला इब्राहिम तूं सॾु कर सॼे माण्हुनि खे सॼी दुनिया जे क़ौमनि खे त हिते तव्हांखे हज करिणो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम हदीस में अचे थो त इब्राहिम चयो या अलाह मां ज़ईफ़ आहे मुंहिंजो आवाज़ु किथे पहुचंदो त अलाह ताला हुन ॾे जिब्रील मोकिलियो त तोखे हुकुम करिणो आहे हज जो ऐं तूं बुलंद आवाज़ सां तूं कर ऐं इहो आवाज़ु असीं सॼी दुनिया जे माण्हुनि खे ज़िंदा उन्हनि खे पहुचाईंदासीं इंस ऐं जिन्ननि खे
ऐं जेके ॼावा बि कोन्हनि क़यामत ताईं उन्हनि जे जेके अञा माइरुनि जे पेटनि में अञा पैदा बि कोन्ह थिया आहिनि उन्हनि खे बि ख़बर पइजी वेंदी त हज जेको फ़र्ज़ु आहे इहो हदीसुनि में अचे थो। हिते अलाह साईं चए थो अज़िम फिन्नास वो इब्राहिम इन्नमा अलैकल बलाग, हदीस में अचे थो तोखे पहुचाइणो आहे पैगाम, बाक़ी पहुचाइणो जेके माण्हू पैदा बि कोन्ह थियनि उन्हनि जे कननि ताईं असांजो कमु आहे, यानी अलाह साईं पूरो कंदो। वअज़िम फिन्नास बिल हज यअतूक, माण्हू पाण ई ईंदा, रिजालन यानी पंधि ईंदा, वअला कुल्ल दामिर, ऐं ॾाचिनि ते उठनि ते गॾहनि ते खचरनि ते कमज़ोर जानवरनि ते बि ईंदा। वअला कुल्ल दामिर यअतीन मिन कुल्ल फज्जिन अमीक़, हर दुनिया जे कोने कोने खां माण्हू तव्हां ॾिसंदव त फिरंदा गिरंदा ईंदा हिन घर ॾे हिते हज करण जे लाइ। तकलीफ़ुनि में गर्मियुनि में हज सदाईं गर्मियुनि में थो अचे त ॾिसो न मिन कुल्ल फज्जिन अमीक़, हर दुनिया जो हिकिड़ो कोनो कोनो जेको हूंदो ओॾा माण्हू थी इब्राहिम पाण ई माण्हू ईंदा। तोखे हुकुम करिणो आहे, तोखे सॾु करिणो आहे, तोखे पैगाम पहुचाइणो आहे, बाक़ी माण्हू ॿियो कमु अलाह ताला चए थो मां पाण ई कंदुसि। वइद बव्वअना लिइब्राहिम, अलाह साईं हिते चए थो वइद बव्वअना, असांखे तअम्मुल करिणो आहे, तदब्बुर करिणो आहे त अलाह ते इब्राहिम खे चए थो वइद बव्वअना, इब्राहिम खे ॿुधायोसीं, इब्राहिम खे सम्झायोसीं त हिते तोखे काबतुल्लाह ठाहिणो आहे, मकानल बैत, जिथे काबतुल्लाह ठाहिणो आहे, अल्लाह तुशरिक बी, छो जो इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिंमहिल काबतुल्लाह ठाहिणु आयो हो त उन टाइम में जुरहुम क़बीलो अचे मके में वेही रहिया हुआ। जीअं ख़बर तव्हांखे हूंदी क़िसल अंबिया में सीरत में त आयो हो त इब्राहिम अलैहिस्सलाम पहिरियां पंहिंजी घरवारी हाजिर खे ऐं इस्माइल खे हिते छॾे रणपट में छॾे हलियो वियो, ऐं हिते जंहिं महिल छॾे हलियो वियो त को माण्हू न हो। पोइ अलाह साईं उनखे क़बीलो हिकिड़ो आंदो आहे, हीअ जंहिं महिल इब्राहिम ऐं हाजिर असांजी ॾाढी मरे पई उञ, त पोइ अलाह जिब्रील मोकिलियो त उनखे उन जिथे ज़मज़म जो खूह आहे उते पंहिंजे पर सां धकु हई ज़मीन खे त ज़मज़म फाटी निकिती ज़मीन मां। त उन टाइम में छा हो त उन टाइम में उजन क़बीलो हिकिड़ो वञे पियो मुसाफ़िर यमन खां वञे पिया शाम, त उन्हनि ॾिठो त पखी बि था मथे आसमान में घुमनि, ऐं उहे जेके घुमंदा आहिनि पखी पाणीअ वारा आहिनि, त हुननि माण्हू मोकिलियो त हिननि जे बलनि जे पोयां असीं कॾहिं न ॻोठ न माण्हू न ॾिठो न पाणी, ऐं हीअ पखी त पाणी जा आहिनि जेके घुमनि बि था। माण्हू हिकिड़ो मोकिलियो त वञी ॾिसो त हिते छा आहे, त उहो माण्हू मोटी आयो, चई त भाउ अचो हेॾे हिकिड़ी औरत वेठी आहे, उन सां गॾु हिकिड़ो ॿारु आहे, ऐं उन्हनि जे पेरनि में पाणी आहे ऐं मिठो पीअण जो पाणी। त उहे आया त पोइ उन खां जेके अरबनि वटि इज़त हूंदी हुई, उन औरत ई पाण क़बीला हुआ 60-70 माण्हू, पर हुननि खे चवंदा असांखे इजाज़त ॾींदी त असीं तुंहिंजे हिते भरिसां रहूं ऐं हिन पाणी जे भरिसां रहूं ऐं पियूं, ऐं हिते असीं वेही हिते ज़िंदगी गुज़ारियूं, छो जो अरब जिथे पाणी मिलंदो हुते ज़िंदगी गुज़ारींदा। त हुन चयो त जे पाणी त खणंदो जेतिरो एतिरो मूंखे पैसा ॾींदो, पाणी मां तव्हांखे पैसनि ते ॾींदुसि। त हुननि चयो ठीकु आहे असीं राज़ी हूं। पोइ ईअं उहो रहिया। पोइ जेॾी महिल उहा हाजिरा गुज़ारे वई, वरी इस्माइल वॾो थियो, शादी कयईं, ही पहिरीं ॿी टी शादी कयईं, त पोइ आयो इब्राहिम उते आयो ऐं पंहिंजे पुट खे चयईं त मूंखे अलाह जो हुकुम थियो आहे त हिते अलाह जो घर मां ठाहींदुसि। त उन टाइम में उलमा चवनि था उते जिथे काबतुल्लाह उते काफ़ी वेझे वेझे घर ठही विया, कमरा ठही विया, जा तंबू ठही विया। त उन अलाह साईं हिते हुकुम करेसि थो त इब्राहिम मकान अल बैत, अलाह साईं चए थो हिननि खे इब्राहिम हाणे हिते अथई मुंहिंजो घर काबतुल्लाह, हिते जेको रही वियो हाणे हिते ठाह, हिते इन जेके ओसे पासे जेके हिन जे वेझे घर आहिनि उहे ड्राह जा उन्हनि खां ख़रीद करे उन्हनि खे पोइ हिते हटा, हिते अलाह जो घर आहे, हिते अलाह जे घर जे माण्हू तवाफ़ कंदा। त हिते मकान अल बैत, पोइ उन खां पोइ छा अल्लाह तुशरिक बी शैअ, इब्राहिम मता शिरक तूं करी। इब्राहिम अबुल अंबिया, अबू तौहीद, जेको तौहीद जो पैगंबर आहे, ऐं अलाह असांजे नबी खे बि हुकुम कयो त इब्राहिम जे पैरवी करे उनजो इतिबा कर। हू उनखे अलाह साईं चए थो अल्लाह तुशरिक बी शैअ, मूं सां शिरक न कजां। ऐं उन खां पोइ चएसि वताहिर बैतिय लित्ताइफीन, मुंहिंजो घर पाक कर। हिते उलमा चवनि था के घर ठही विया माण्हुनि जा, उन्हनि खे हटाए पोइ हिते करे उन्हनि जे घरनि खे, ऐं हीअ साफ़ काबतुल्लाह हुजे ऐं काबतुल्लाह अलाह जो घर हुजे ऐं उन जे भरिसां वेझे घर न हुजनि, छो छाजे लाइ लित्ताइफीन, छो हिते तवाफ़ कंदा, यानी इन खां अॻ में उलमा चवनि था त तवाफ़ कोन हो। ऐं हीअ इन खां हिते अलाह साईं इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो त जेके हिते घर आहिनि जुरहुम जा क़बीले जा, इन्हनि खे परे कर हटा, ऐं जेको हीअ काबतुल्लाह ठाहींदे इन जे माण्हू छाजे लाइ इन जे काबतुल्लाह जे ॿाहिरां तवाफ़ कंदा। ऐं तवाफ़ काबतुल्लाह खां सवाइ ॿी कहिड़ी शइ जो न आहे दुनिया में।
जेके माण्हू ॿाहिरि ॾाची अलाए छा ठाहे ऐं ॿिया काबतला ठाहे उनखे तवाफ़ कनि था, इहे सभु शिरक था कनि ऐं ॾोह था कनि। तंहिंजे करे हिते अलाह साईं हिनखे हुकुम कयो, इब्राहिम ताहिर बैती, मुंहिंजे घर खे पाक कर। जेके घर भरिसां माण्हुनि जा आहिनि, छो जो घर बस हूंदा त उन्हनि खे हटाइणो पवंदो, ड्राइणो पवंदो, पोइ हिते करिणो पवंदो छाजे लाइ, लित्ताइफ़ीन, ताइफ़ तवाफ़ करणु। पहिरियां हिते हुकुम थियो जेको तवाफ़ करणु इब्राहिम अलैहिस्सलाम खे, ऐं जेके माण्हू जेके मुस्लमान थिया त उन्हनि खे अलाह साईं जे लाइ अलाह साईं चए थो लित्ताइफ़ीन, तवाफ़ करणु, वल क़ाइमीन, ऐं जेके हिते निमाज़ पढ़ंदा, हिते काबतला ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा, वर रुक्का सुजूद, ऐं जेके रुकू कंदा ऐं सजदो कंदा। इहो इब्राहिम अलैहिस्सलाम खे सभु तालीमात अलाह साईं ॾेई छॾी त शिरक खां बचो, ऐं तूं ऐं माण्हुनि खे बि नसीहत कर न कर हिन शिरक में। वअज़िन फिन्नास, हिते माण्हुनि खे अलाह साईं जो हुकुम आहे इब्राहिम त तूं माण्हुनि खे सॾु कर ऐं माण्हुनि खे पैगाम ॾे त हिते हिन घर जो तोखे हज तव्हांखे करिणो पवंदो। वअद इब्राहिम चयो अलाह मुंहिंजो आवाज़ु कमज़ोर आहे, अलाह साईं चए इन्नमा अलैकल बलाग, त तोखे रुॻो सिर्फ़ु पैगाम पहुचाइणो आहे, माण्हुनि खे पहुचाइणु असांजो कमु आहे। त उते इब्राहिम जबल ते चढ़ी, जबल अबू क़ुबैस ते चढ़ी ऐं माण्हुनि खे हुकुम कई सभिनि खे त तव्हांखे हज करिणो आहे। या त अलाह साईं चए थो अज़िम फिन्नास बिल हज यअतूक, इब्राहिम तूं न ॾिजे, सॼी दुनिया जे कोने कोने खां ईंदई माण्हू, हर मुल्क में कारा अछा ॻाढ़ा, गरम मुल्कनि जा, थधनि मुल्कनि जा, सभई ईंदई हज ते। रिजालन व अला कुल्लि दामिरिन, हर ॾाची, घोड़े, खच्चर, गॾहनि ते, कमज़ोर जानवर, ताक़त वारा जानवर, सभिनि ते ईंदा। अॼुकल्ह जहाज़ आहिनि, बहरी जहाज़ आहिनि, ॾिसंदे कारूं आहिनि, गाॾियूं आहिनि, जहाज़ आहिनि, सभिनि ते अचनि बि था। तू कर रिजालन व अला कुल्लि दामिरिन यअतीन मिन कुल्लि फज्जिन अमीक़, परे परे मुल्कनि जा माण्हू, जंहिंखे उते आवाज़ बि इब्राहिम जो कोन पहुतो, पर अलाह उन्हनि वटि उन्हनि जे माइरनि जे पेटनि में जेके ॿार ॼावा कोन, उन्हनि खे बि पैगाम पहुचाए छॾियो। छाजे लाइ? इन जो अॻिते 27 खां आयत जेके अॻिते आहे उहा इनशा अलाह ॿुधाईंदासीं। हिते 27 आयत शुरू कयूं 25 खां 27 ते अलाह साईं जी इब्राहिम अलैहिस्सलाम खे जंहिं महिल पैगाम पहुचायो त तूं माण्हुनि खे हज सेखार ऐं हज खां अॻु में घर ठाह मुंहिंजो, त इन काबतला खे उन शुरू करे ठाहियो। ऐं हींअर जेको काबतला ॾिसो था इहो काबतला इहे कोन हो, काबतला हूंदो आहे जीअं काबा चइबो आहे, जीअं पेर जी खुड़ी पछाड़ी, जीअं यानी हिकिड़े पासे आख़िरी में पछाड़ी गोल हूंदी, त इहा काबतला अॻ में ईअं हूंदो, हिकिड़े पासे कुंडियूं हूंदियूं हुअसि ॿ, ऐं ॿ कुंडियूं पछाड़ी वारियूं कोन हूंदियूं, उहे गोल हूंदियूं। जंहिंखे इहे क़ुरैश जंहिं महिल उनजा पैसा हलाल पैसा खुटी पिया त हुननि छा चयो त बसि हलाल पैसनि सां ठाहींदासीं त पैसा थोरा आहिनि। पोइ इहो जेको गोल पासो हिकिड़ो जेको तव्हां ॾिसो था हिजर इस्माइल जेको हींअर आहे, इहो हिसो आहे काबतला जो, इन खे छॾे ऐं सोढ़ो करे ठाहिनि जेतिरा हुननि जा पैसा हुआ हलाल पैसा, त उहे उन्हनि काबतला में हया ऐं इहो हिसो खे ॿाहिरे हिसे खे यानी भितड़ी ॾेई छॾनि, त वरी अॻिते जे ठाहींदासीं ऐं उनखे वेकिरो करे ठाहींदासीं। इहो आहे काबतुल मुशर्रफ़ जेको इब्राहिम अलैहिस्सलाम सॼो ठाहियो। इन हिजर में जेको अंदरि केरु हिजर निमाज़ पढ़े थो, यानी ॼण की काबतला में अंदरि निमाज़ पढ़े थो, अलाह ताला असांखे तव्हांखे सभिनी खे तौफ़ीक़ ॾिए त अॻिते बि आयतूं इन्हनि जो हज जूं पूरियूं कयूं ऐं क़ुर खे सम्झूं ऐं हज कयूं, तवाफ़ कयूं, हिन काबतला जो तौहीद माण्हुनि खे सेखारियूं। जीअं अलाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम कयो त अल्लाह तुशरिक, शिरक न कजां, ऐं इहो जी असां ॾे बि इहो पैगाम आहे त असां बि माण्हुनि खे सेखारियूं त शिरक न कयो। हज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।